टाउन कमेटी थाणो बुलाखान जे वार्ड नंबर 1 जी समूरी भट्ट बिरादरी मलिक असद ग्रुप खे अलविदा करे जाम शुरू इताद में शमूलियत करे वरिती आहे। बाबू भट्ट, विक्यो भट्ट, शेर मोहन भट्ट ऐं अंगारो भट्ट जी अॻुवाणीअ में भट्ट बिरादरी जे माण्हुनि थाणे अहमद खान पहुची मलिक चंगेज़ खान सां मुलाक़ात करे जाम शुरू इताद में शामिल थियण जो ऐलान कयो। इन मौक़े ते जाम शुरू इताद अॻुवाण मलिक चंगेज़ खान जो चवणु हो त मां भट्ट बिरादरी खे जाम शुरू इताद में शामिल थियण ते भलीकार चवां थो ऐं खेनि यकीन ॾियारियां थो त संदन साथ सां जाम शुरू इताद कामयाबी माणे संदन बुनियादी मसइलनि खे तरजीही बुनियादनि ते हल कंदो। मलिक चंगेज़ खान जो वधीक चवणु हो त जाम शुरू इताद कोस्तान जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजी चुको आहे, जंहिं करे रोज़ानो कोस्तान ऐं कोटड़ी में वॾे अंग में माण्हू भोतार के निज़ाम मां बेदार थी जाम शुरू इताद में शामिल थी रहिया आहिनि, छो त हितां जा चूंडियल नुमाइंदा 30 सालनि खां इक़्तिदार में हुजण बावजूदु माण्हुनि खे ज़िंदगी जूं बुनियादी सहूलियतूं ॾियण में नाकाम थी विया आहिनि। माण्हू बुख, बदहाली ऐं बेरोज़गारी जे करे सख़्तु परेशान आहिनि, पर भोतार के निज़ाम में हमेशह कुझु मख़सूस माण्हुनि ऐं ठेकेदारनि खे नवाज़ण वारो सिलसिलो जारी आहे। आम मिसकीन ऐं पोरत माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। बाबू भट्ट साहब पंहिंजो विकियो जेके भी आहिनि भट्ट बिरादरी जा इहे वार्ड नंबर 1 जा आहिनि वोटर, सो इन्हनि पीपल्स पार्टीअ खे छॾे करे जामशोर इताद में ऐलान कयो आहे। असां इन्हनि खे वेलकम चऊं था, छो जो माण्हू मुसलसल ऐं सम्झां थो जेको भोतार जो निज़ाम आहे उन निज़ाम मां माण्हू बेज़ार थी चुका आहिनि, छो जो माण्हुनि खे न रोज़गार, न नौकिरी, न को जॉब, न का बि बुनियादी सहूलियत आहे, न पाणी आहे, न बिजली आहे, न रोड, तंहिंजे करे माण्हू हाणे उन शइ मां तंग थी चुका आहिनि। हीअ चाहिनि था त हिन निज़ाम मां असांजी जान छुटे, सो हिननि इहो अॼु फ़ैसिलो कयो जामशोर इताद में शमूलियत जो। सो असां हिननि दोस्तनि खे वेलकम चऊं था। महिरबानी भट्ट बिरादरी जी जंहिं वार्ड नंबर 1 में पीपल्स पार्टीअ खे छॾे करे जामशोर इताद में ऐलान कयो। ऐं ॾिसनि था त जामशोर इताद जी मक़बूलियत तमामु वधी वई आहे, त पोइ उनखां पोइ भोतार जी हमेशह इहा हिकिड़ी कोशिशि रही आहे त असां FIR कटे माण्हुनि खे हिसायूं, पर न, माण्हू हाणे सुजाग थी चुका आहिनि। माण्हू इन्हनि जे इन हरकतुनि मां जेको आहे सो कॾहिं बि जामशोर इताद जो साथ कोन छॾींदा। सो FIR जेतिरियूं बि कटिन असीं उन FIR खे भरपूर नमूने सां मोह ॾींदासीं, अॻे बि असां मोह ॾिनो आहे। सो इनशाला असांखे न पुलिस जी परवाह आहे, न इन्हनि जी जेकी हरकतूं आहिनि उनजी परवाह आहे। वोट कोस्तान जो माण्हू पंहिंजे कम लाइ ॾे, पंहिंजे हक़ लाइ ॾे, पंहिंजे सिहत लाइ ॾे, पंहिंजे एजुकेशन लाइ ॾे, जेके बि माण्हुनि जूं बुनियादी सहूलियतूं आहिनि उन लाइ वोट ॾे। ईअं न त वोट हमेशह जिन माण्हुनि खे ॾियनि पिया, माण्हुनि खे न नौकिरी आहे, न रोज़गार आहे। बुलाखान जा शहरी माण्हू आहिनि, हे बुलाखान में सुबुह जो मज़दूरी कंदा आहिनि त शाम जो अची पंहिंजे बचनि खे खाराईंदा आहिनि। सो जॾहिं अहिड़े माण्हुनि खे बि ग़रीब माण्हुनि जी मदद नथी कई वञे त यकीनन माण्हू बेज़ार थी तॾहिं जामशोर इताद में आया आहिनि। इन मौक़े ते शमूलियत कंदड़ भट्ट बिरादरी जे मौजूदनि जो चवणु हो त असां हिन महिल ताईं मलिक असद सिकंदर खे वोट ॾिना, पर असांखे का बि इज़त ऐं अहमियत न मिली। असांखे सदाईं आसरनि ऐं दिलासनि ते हलायो वियो। अॼु ॾींहं ताईं असांजे कंहिं बि फ़र्द खे न रोज़गार मिलियो ऐं न वरी असांजे पाड़े में पाणी, बिजली, गैस ऐं ड्रेनेज जी सहूलियत मिली सघी आहे। तंहिं करे अॼु असां जामशोर इताद में शामिल थी मलिक चंगेज़ खान सां इहो वचन करियूं था त असांजी पूरी बिरादरी जामशोर इताद खे वोट ॾींदी ऐं हर मोड़ ते मलिक चंगेज़ खान सां गॾु हूंदी। मुंहिंजो बाबू नालो, 40 साल सदाईं साईं गॾु रहियासीं मल साहिब सां। पोइ असांखे का अहमियत न रही, का असांजी इज़त न रही, उहा पार्टी छॾे जामशोर इताद में शामिल कया। असां पहिरियां मलिक असद सिकंदर ग्रुप में हुआसीं, हाणे उनखे असां अलविदा करे छॾियो। असां मलिक चंगेज़ जे ग्रुप में आया आहियूं। जामशोर इताद में शमूलियत असां पूरी भट्ट बिरादर कई आहे। असांजो को बि माना कहिड़े बि क़िस्म जी का बि मदद हुननि न कई, इन हिसाब सां असां जामशोर इताद में शमूलियत करे छॾी। फ़कीर भट्ट फ़कीर, असां कंहिं बि मजबूरीअ मां साहब सां मलिक साहब सां सदाईं गॾु हुआसीं। हींअर असां सां को बि मसइलो थियो त असांजा घर वैरान थी विया, किरी विया, असीं मजबूर थी वियासीं। असां लाइ को बि केर बि असांजे दर ते कोन बीठो अथव तव्हां कहिड़ो मसइलो, असां लाइ कंहिं पुछा कोन कई। अॼु सुधो असीं मजबूर थी सभु ॻाल्हियूं करे साईं चंगेज़ सां असीं गॾियासीं, आयासीं। असां सभु ॻाल्हियूं हुन सां गॾु आहियूं, वोट में ॿिए टाइम सभु असीं मजबूर थी आयासीं। असां लाइ को बि कंहिं बि सोचियो कोन, असां सभिनी जणे खे मिनथूं कयूं, असां सां मदद कयो। असां लाइ को बि उथी कोन बीठो, असांजे अङण त कोन जी बीठो त असां छा आहे, असीं मज़ूर माण्हू, असां का बि खाधे लाइ बि कान्हे त असीं खाऊं खणी।
एतिरो ई सभु आयासीं असीं हिन ॻाल्हि करे असीं अॼु बि गॾु आहियूं मलिक साहब सां चङे सां, सुभाणे बि गॾु आहियूं। सजाद भट्ट पियो ॻाल्हायां, वार्ड नंबर 1 जो वासी आहियां। मलिक असद खे वोट ॾींदा आयासीं त यको असांजो कोन उते धणी बि केरु नथो थिए। उते वियासीं असांखे झाॿा ॾेई हीअं करे होॾां करे मिड़े असांजो कुझु बि कोन कयऊं। हाणे मलिक चङे तरह आया आहियूं, वोट असांजो ताले खे अॼु बि सुभाणे जीए मलिक चंगेसि। इन मौके ते शेख अब्दुल्ला कोस्तानी, निज़ाम खासकेली, मोहम्मद यूसुफ भट्ट, अमीर अली भट्ट, हाफिज़ सिकंदर भट्ट, हसन भट्ट, मोहसन भट्ट, अल्लाह बख्श भट्ट, अमाल्ला भट्ट, महरम भट्ट, अकबर भट्ट, मुक़दर भट्ट, अख्तर भट्ट, सजाद भट्ट, मौला बख्श भट्ट ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।